नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ 8 महीना अॻु में कारो इल्ज़ाम में क़त्ल कयल मां नसरीन ऐं धीउ जमीला जे घर ते बासरनि जे चवण 15 खां वधीक लठ बरदारनि ॻोठ क़ाइम खैबर जे ॻोठ ते हवाई फायरिंग करे लठनि सां हमलो करे मसामत झली, मसामत धनी, मसामत हसीना, मसामत 4 औरतुनि समेत क़ाइम खैबर खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। जॾहिं त हमले बाद हिकु पीरसन रहीम खैबर धक लॻण खां पोइ पिणु फोत थी वियो। जॾहिं त ॻोठण फोती रहीम बख़्श समेत ज़ख़्मियुनि खे खणाए तारका अस्पताल खिपरो पहुचायो वियो। पीरसन खे धक लॻण खां पोइ मुबीना तौर ते दिलि जो दौरो पवण सबबि फोत थी वियो। अस्पताल में औरतुनि ॿुधायो त असां ते बिना सबबि हमलो कयो वियो ऐं अॻु में बि हिननि हमलो कयो। असांजे 2 औरतुनि खे क़त्ल कयो आहे। हिननि चयो आहे त साबिर खैबर, शोएब खैबर ऐं कामिल खैबर, आयतुल्ला सदर खैबर समेत 15 खां वधीक हथियारबंदनि फायरिंग करे औरतुनि समेत घर में मौजूद मर्दनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। हमले वक़्तु ॻोठ में हिकु मर्द खां सवाइ ॿियो केर बि मर्द न हो। यादि रहे त 8 महीना अॻु कारण इल्ज़ाम में क़त्ल कयल जमीला खे इमरान नाले हमरा सां कारो करार ॾेई क़त्ल कयो वियो हो। इन हमले में धीउ खे बचाईंदे संदसि अमड़ नसरीन पिणु क़त्ल थी वई हुई। जॾहिं त फोती रहीम जो पोस्टमार्टम करण बाद लाश माइटनि हवाले कयो वियो। खिपरो पुलिस ॻोठ साबिर खैबर ते 2 मोबाइलनि सां चढ़ाई करे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पीरसन जो लाश घर पहुचण ते ॻोठ में कोरहम अची वियो। संदसि वारिस हंजू हाणींदे रोईंदा रहिया ऐं संदसि धीअरूं पिणु ज़मीन ते लेटे कातिलनि खे पिटूं पाड़ा था ॾींदा रहिया। आयतू आहे, सिकंदर आहे, असीं सभु शहर में हुआसीं। हीउ वीचारो यूनियन आयो हिते हिकु अॻे हीउ घरनि में वेठा हुआ। बसि हितां ही परियां लथो ही निकिता पोइ हुन वीचारे खे अलाए छा आहियूं, थुॾो हुयूं, नंढो हुयूं, वरी छा आहियूं। बसि ऐं बछ जेका आहे सो साबिर जी आहे, हाजी शोएब कामिलनि जी आहे। बछ हिननि जी आहे। असांखे पहिरीं ज़ुल्म कयूं, असां पंहिंजे मथे ते आंदो। हींअर इहो साॻियो वरी पहिरीं करे विया, छोकिरी अॻुवा करण आया हुआ। तॾहिं असांजो हाणे असांजी न्याणियूं अॻिते बि न्याणियूं हाणे असीं भला वञी धूड़ पाए असांजो संदो अञा पियो लोड़े। छोकिरी माइन ते झली हुननि खे कुआड़ियूं हणी मारे विया। मुड़ुसु बि असांजो ॿधो पियो खैबर अॼु खां 7 महीना अॻु में। अॼु ताईं असांजो को तदारकी कोन थी आहे। सॼो वेठो आहे अंदरि, पर हीअ अॼु असां राह गुना जो ज़ुल्म करे विया जी। न पुलिस अञा ताईं कुझु कोन कयो। अञा ताईं को गिरफ़्तार कोन थियो आहे। हले छा आहे छा न आहे, पुलिस वेठी आहे। पहिरीं जेको सो असांखे गिरफ़्तार कयूं, असांजो हमरा गिरफ़्तार थियो पियो। जेको मर्डर थियो हुन खे धिका थेला ॾेई। फेमी आहे, नज़ीरा आहे, नूरा आहे, साहिबा आहे, धनी आहे। इन मायूं ज़ख़्मी थियूं, हुननि जा कपिड़ा फाड़िया अथनि। इहो सॼो कमु हुननि कयो। वॾा ज़ालिमनि छोकिरा तक़रीबन 15 खां 10-15 छोकिरा आयल हुआ। ऐं पाण डॉक्टर आहियां, ठीकु आहे, हिते जो पाड़े जो इलाइक़े जो। ऐं हुननि वॾो ज़ुल्म हिननि खां कयो आहे गरीबनि खां। ऐं मिसकिननि हिकिड़े मुड़ुस खे जेको उतां होटल खां आयो पियो या माल चारींदड़ हो, उहो आयो पियो, हुनखे थुॾा आहियूं, धिका ॾिनूं। ग़रीब हो, मुलू माण्हू हो, हुनखे थुॾा आहियूं, डेथ थी हलियो, उहो गुज़ारे वियो अॼु। ऐं अॼु खां पहिरीं 7 महीना असांजा 2 खून ही करे विया आहिनि। वॾो ज़ुल्म कयो अथनि, नाहक कयो अथनि। खैबर बरादरी जान चङो मुड़ुसनि जो साबिर आहे जेको सॼो कमु उहो पियो कराए। साईं पाणी वारे त पाणी त मथां पिया आयुसि। हुन हमरा खे त 7-8 ॼणा हुनखे दसियो, वीचारे खे को थुॾो हयूं, समूह ऐं मुंहं में अची वियुसि, ठलो हुउसि। पोइ मुंहिंजा कपिड़ा फाड़ियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।